असां हिन वक़्तु प्रेस क्लब ते मौजूदु आहियूं उदयलाल ते ऐं उदयलाल स्टेशन जी मौजूदु शख़्सियत ऐं क़ानूनदान ग़ुलाम सरवर ख़ुश्क असां सां मौजूदु आहिनि। ग़ुलाम सरवर ख़ुश्क उदयलाल जी तमामु अहम शख़्सियत आहिनि, पाण वकील बि आहिनि ऐं शहर जा समाजी ऐं सियासी जेके आहिनि से गहरा जेके आहिनि से हिन जो जेको आहे तजुर्बो आहे। अचो त ग़ुलाम सरवर ख़ुश्क खां उदयलाल स्टेशन जे मसइलनि बाबति पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा सरवर साहब, इहो असांखे उदयलाल स्टेशन जे बारे में जेके मसइला आहिनि उन हवाले सां जेको आहे सो असांखे कुझु आगाही ॾियो त कहिड़ा मसइला आहिनि उदयलाल स्टेशन जा? मसइला जेके ॾिसो न, बुनियादी मसइला आहिनि असांजा, जीअं सफ़ाई सुथराई थी वई, ठीकु आहे। हुन खां अलावा जीअं तव्हां को अचो त जेके रोड आहिनि टुटा भॻा पिया आहिनि, हितां खां तव्हां निकिरंदो न पीर सरंदी वारी मोरी आहे, उते पुॼंदो त यको रोड टुटल आहे, हलंदा वञो मटियारी ताईं। प्लस में हिन उदयलाल विलेज वारो ॾिसो रोड ठहियो आहे, जेके असांखे रोड कनेक्ट था कनि, उन्हनि रोडनि ते अञा डामर बि न लॻो आहे, ठीकु आहे। हुन खां अलावा बुनियादी मसइलो ॿियो असांजो उदयलाल स्टेशन जी रूरल हेल्थ सेंटर आहे, जेका 15 खां 20 साल पहिरीं असां ॿुधंदा हुआसीं त हिते 30 बेड आहिनि, माना माण्हू हिते 24 कलाक अचनि था, एडमिट थियनि था, प्रोसेस हले थो, दवाऊं बि हूंदियूं हुयूं। जेका 20 साल पहिरीं इस्पताल हलंदड़ हुई, जेका 20 साल गुज़रण खां पोइ उहा गैराबाद थी वई आहे। छो? माना असांजा जेके हितां जा लीडर आहिनि या सियासी समाजी अॻुवान आहिनि, हुननि जी सुस्ती आहे त ग़रीब माण्हू भले परेशान हुजे। बाक़ी अञा ॿिया बि हज़ारे मसइला आहिनि, गैस जी लोड शेडिंग आहे, लाइटनि जूं तारूं तव्हां शहर में वेंदो न त तारूं हेठि लड़कियूं पियूं आहिनि, सूसकी अचे थी उहो तव्हांजो थंभो किराए थी वञे। छो? वापडा तव्हांजी जेका आहे सा गैरफाल थी वई आहे ऐं गैर मयारी थी वई आहे, को कमु न आहे हिते। अच्छा, अवांजे उदयलाल स्टेशन में तालीम जो मयार केतिरो आहे, कीअं आहे? तालीम जो मयार सुठो आहे, को एजुकेशन बि आहे असां वटि, छोकिरियूं छोकिरा गॾु बि आहिनि, सेपरेट बि स्कूल आहिनि, पर जे छोकिरा छोकिरियूं जेके आहिनि उन्हनि जा सेपरेट स्कूल हुजणु खपनि, सेपरेट टीचर हुजणु खपनि त सुठी ॻाल्हि आहे। छो त असां हिकु इस्लामी मुल्क कंट्री में रहूं था, रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, तंहिंजे लाइ असांखे माना औरत खे ऐं मर्द खे सेपरेट वेहणु खपे अॼुकल्ह जो माहौल जेको आहे उन हिसाब सां। अच्छा, अवांजे उदयलाल स्टेशन में रूरल सेंटर अस्पताल में जीअं ज़िक्र कयो त हिन में हिन थाणे जी इमारत आहे गुज़िरियल 15 सालनि खां। जी जी। ऐं इहा अस्पताल में छो आहे ऐं छाजे करे आहे? सर, इहा हाणे थाणो त असांजी नीड आहे। उदयलाल स्टेशन में ॾिसो केतिरी आबादी आहे, तक़रीबन 100 जे लॻभॻि ॻोठ लॻनि था। उदयलाल यूसीस 4 आहिनि, हिकिड़ी टाउन आहे। थाणा बि बल्कि हिते 2 हुजणु खपनि, जेके बि जिथे बि टाउन में तव्हां ईंदो न उते 2-3 थाणा आहिनि ई आहिनि हर टाउन में। छो त आबादी घणी हूंदी आहे, 100 ॻोठ आहिनि, कीअं कंट्रोल कजे? मजबूरी आहे असांजी, असां वटि किथे थाणो ठहियलु न आहे, पोइ NOC वरिती, हाणे हाली फ़िलहाल त हिते वेठा आहिनि। हाणे असां ॿुधो आहे त थाणो बजट बि अची वई आहे, जॻह बि मिली वई आहे, पर केरु रुॻो अघु भरो थिए। अघु भरो जो मतिलबु इहो हूंदो आहे, जेके असां वटि सियासी समाजी काउंसलर या टाउन चेयरमैन या जेके गवर्नमेंट जा, इहे गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि, हिकिड़े क़िस्म जा पघारूं पिया खणनि, गाॾियूं आहिनि हिननि वटि, पेट्रोल फ्री जा आहिनि, जे इहे वञनि MNA MP वटि मिलनि जुलनि त असांखे ग्राउंड बि मिली वेंदो, थाणे जी बिल्डिंग बि मिली वेंदी। अच्छा, अवांजे शहर उदयलाल स्टेशन में झूलेलाल डिग्री कॉलेज जी इमारत ज़ेर तमीर आहे, जी। जे हवाले सां केतिरो कमु थियो आहे ऐं कीअं बि तव्हां आवाम खे ॾिसो? कमु तमामु सुठो पियो हले। असां ॾिठो आहे त 50 या 60% कमु थी वियो आहे, 50 या 60% माना, बाक़ी रुॻो छिकूं रहियल आहिनि या मथे जेका इमारत ठहंदी, बाक़ी हेठां माशाल्लाह सॼो कमु थी वियो आहे। ऐं असांजी कामयाबी आहे उदयलाल स्टेशन जी, जो असां वटि डिग्री कॉलेज आहे। इहो माना असांखे अॻिते हली असांजे शहर खे तेलके जे दर्जे में बि वधारो थींदो। छोकिरा ईंदा, हिते आबादी वधंदी, पढ़ंदा लिखंदा, लाइब्रेरी बि खुली वई आहे। जे थोरो असांजा जेके सियासी समाजी जेके अॻुवान आहिनि हितां जा लोकल माण्हू, उहो थोरो रुॻो हथु विझनि न त उदयलाल स्टेशन तेलको बि थी वेंदो ऐं हर फैसिलिटी थी वेंदी इंशाअल्लाह। अच्छा, अवांजी टाउन स्टेशन उदयलाल खे जेके आहिनि सा लखे रुपया बजट मिले थी। जी जी। अवाम खे कीअं था ॾिसो शहर में जेको सो उन कम जे हवाले सां केतिरो कमु थियो आहे, अवाम खे केतिरो रिलीफ ॾिनो आहे टाउन?
टाउन में ॾिसो न बजट अचे थी, बजट सां गॾु लाज़मी टाउन आहे हिकिड़ो एॾो वॾो इदारो आहे जेको असांजे सॼे शहर खे संभालींदो आहे। उन में तव्हांजी स्ट्रीट लाइटूं थी वियूं, गटर सिस्टम थी विया, ड्रेनेज सिस्टम थी विया, स्टाफ जा माण्हू आहिनि। तक़रीबन असां वटि उॾेरोलाल स्टेशन ते 20-25 माण्हू हूंदा टाउन में। उहा बजट उन्हनि टाउन जे मुलाज़िमनि ते बि ख़र्च थिए थी, छा आहे जो पघारूं बि उतां आहिनि। पोइ वरी असां ॿुधो आहे त जेको थोरी घणी बजट गॾु करे पोइ उन मां ई पर्सनल गटर लाइनूं थी वियूं या रोड रस्ता थी विया, हिननि पर्सनल टाउन मां गॾु करे ही उहो कमु करायो आहे। का बि न चवंदा ॿाहिरां बजट न आई आहे बकुल टाउन वारनि। एडवोकेट गुलाम सरवर खुश्क जो असां सां गॾु मौजूदु हुआ जी डिजिटल कोशिश के जेको आहे सो पंहिंजा वीचार वंडिया। अली नवाज़ साहवाल, डिजिटल कोशिश उॾेरोलाल, कैमरामैन गुलाम अली खोसो।